केमिस्ट्री क्लास 9 बाप ॿियो सबक पहिरियों इलेक्ट्रॉन जी दरियाफ़्त डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजुला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, जेका जे थॉम्सन 1897 में कई हुई। एटम, the word atom is derived from a Greek word atomos. एटम जो जेको लफ़्ज़ आहे उहो यूनानी ॿोली जे लफ़्ज़ एटोमास मां वरितल आहे। मीन्स इंडिवाइज़ेबल, याने जंहिंखे असां वधीक विराए न सघूं। विच वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय ग्रीक फिलासफर डेमोक्राइटस, जेको सभ खां पहिरियों हिकिड़ो यूनानी फिलासफर डेमोक्राइटस हुयो, उन इन जो इस्तेमालु कयो हुयो। Democritus believed that all matter consists of very small indivisible particles which are known as atoms. Democritus इहो सम्झंदो हुयो त सभई जेके मादे जूं शयूं आहिनि उहे तमामु नंढड़नि अणविरछ ज़रड़नि जूं ठहियल आहिनि, जिन खे एटम सॾिजे थो। तारीख़ में पहिरियों भेरो जेको एटम जो लफ़्ज़ आहे उहो यूनानी ॿोली जे लफ़्ज़ एटोमास जे तौर ते इस्तेमालु थियो ऐं उनखे इस्तेमालु कयो हुयो ग्रीक फिलासफर आहे डेमोक्राइटस। उनजो इहो मञणु हुयो त मादे जूं जेके बि शयूं आहिनि उहे सभई तमामु नंढड़नि अणविराइजंदड़ ज़रड़नि जूं ठहियल आहिनि, जिन खे एटम चइबो आहे। उन खां बाद फर्स्ट एटॉमिक थ्योरी जेका आहे एटम जे बारे में पहिरीं जेका थ्योरी आहे उहा जॉन डाल्टन ॾिनी आहे। जॉन डाल्टन, एन इंग्लिश स्कूल टीचर एंड केमिस्ट, सजेस्टेड द फंडामेंटल एटॉमिक थ्योरी। जॉन डाल्टन जेको इंग्लिश स्कूल टीचर ऐं केमिस्ट हुयो, उन पहिरीं बुनियादी एटमी थ्योरी जेका हुई उहा पेश कई हुई, विच एक्सप्लेन दैट ऑल elements are made up of indivisible particles called atoms. उन में इहा वज़ाहत थियल आहे त सभई जेके अंसर आहिनि उहे अणविरछ नंढड़नि ज़रड़नि एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि। हिन इन्हीअ सां गॾोगॾु इहो पिणु ॿुधायो हुयो त एटम जेको आहे उहो नंढे में नंढो ज़रो आहे, उनखे तव्हां वधीक अञा ज़रड़नि में विरहाए कोन था सघो। उनजे अंदरि कुझु बि कोन्हे को, इहो पाण ई ज़रड़ो आहे जंहिंखे वधीक तव्हां टोड़े नथा सघो। ऐं इहे जेके ज़रड़ा आहिनि उहे गॾिजी करे पाण में अंसर ठाहींदा आहिनि। हिकिड़े अंसर जा एटम ॿिए अंसर जे एटमनि खां मुख़्तलिफ़ थींदा आहिनि ऐं इहे ई एटम पाण में मिली करे कीमियाई अमल कंदा आहिनि त मुरकिब ठहंदा आहिनि। हिन जी जेका जॉन डाल्टन जी 18वीं सदी में पहिरीं एटॉमिक थ्योरी हुई, उन में इहे 3-4 नुक़्ता ॾिनल हुया, पर उन में बि इहा ॻाल्हि थियल हुई त एटम जेको आहे उहो पाण नंढे में नंढो ज़रड़ो आहे, उन जा के नंढा ज़रा कोन थींदा आहिनि। बाद में जेको जदीद दौर शुरू थिए थो, माइकल फेराडे आहे, गोल्डस्टीन आहे, जेम्स चैडविक आहे, जे थॉम्सन आहे, ख़ासि तौर ते इन्हनि जी गॾियल कोशिशुनि सां सब एटॉमिक पार्टिकल्स जेके आहिनि उहे दरियाफ़्त थिया आहिनि। सब एटॉमिक पार्टिकल्स याने तॾहिं असांखे ख़बर पई त एटम पाण सब एटॉमिक ज़रड़नि जो ठहियल आहे, नंढड़नि ज़रड़नि जो ठहियल आहे, जेकी इलेक्ट्रॉन आहिनि, जेकी प्रोटॉन आहिनि ऐं न्यूट्रॉन आहिनि। इन्हनि 3 क़िस्मनि जे ज़रड़नि जो एटम पाण ठहियल हूंदो आहे। डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, जंहिंमें जे थॉम्सन ऐं विलियम क्रूक्स जूं महिनतूं शामिल आहिनि। इलेक्ट्रॉन इज़ द लाइटेस्ट पार्टिकल कैरिंग नेगेटिव चार्ज इन एन एटम was discovered by जे थॉम्सन एंड विलियम क्रूक्स। इलेक्ट्रॉन जेको काटू चार्ज वारो हल्के में हल्को ज़रड़ो आहे एटम जो, उहो जे थॉम्सन ऐं विलियम क्रूक्स जे ख़िदमतुनि में उन जी महिनतुनि सां दरियाफ़्त थियो हुयो। The apparatus used for this type of experiment is called as cathode ray tube. हिन इलेक्ट्रॉन जी दरियाफ़्त में जेको सामान इस्तेमालु थियो हुयो उनखे कैथोड रे ट्यूब चइबो आहे, which consists of glass tube fitted with 2 metal electrodes connected to a high voltage source and a vacuum pump. इहो जेको कैथोड रे ट्यूब आहे उहो हिकिड़ो शीशे जो ट्यूब हूंदो आहे
जंहिंमें अंदरि 2 धातुअ जा बरकीरा लॻल हूंदा आहिनि, जेकी तमामु वॾी हाई वोल्ट जे बैटरी या कंहिं ॿिए ज़रिए सां ॻंढियल हूंदा आहिनि, ऐं उन में हिकिड़ो वैक्यूम पंप पिणु लॻल हूंदो आहे। इहो कैथोड रे ट्यूब पुराणियूं जेके टीवियूं हूंदियूं हुयूं उन्हनि में इस्तेमालु थींदो हुयो, जिन खे चयो वेंदो हुयो CRT टेलीविज़न, कैथोड रे ट्यूब टेलीविज़न। हाणोके जेके जदीद दौर में असां वटि टेलीविज़न आहे, उहे असां वटि स्क्रीन्स अचनि थियूं LED जूं LCD जूं, उन्हनि में उहो ट्यूब इस्तेमालु कोन्हे को। पुराणी जेका अवाली दौर जी टीवी हुई उन में उहो ट्यूब इस्तेमालु थियल हूंदो हुयो, तंहिंजे करे उन्हनि खे चयो वेंदो हुयो CRT टेलीविज़न, कैथोड रे ट्यूब टेलीविज़न। हिननि टेलीविज़न्स अंदरि उहो ट्यूब हूंदो हुयो जेको इलेक्ट्रॉन जी दरियाफ़्त में इस्तेमालु थियो हुयो। ही उहो कैथोड रे ट्यूब आहे जेको अहिड़े ई क़िस्म जो एपेरेटस असांजी इलेक्ट्रॉन जी डिस्कवरी में इस्तेमालु थियो आहे, ऐं इहो पुराणियूं जेके टेलीविज़न्स हूंदियूं हुयूं उन्हनि में इहो ट्यूब अंदरि इस्तेमालु थींदो हुयो। कंपोनेंट्स ऑफ CRT यानी कैथोड रे ट्यूब जा जेकी असां वटि हिस्सा आहिनि, कहिड़ा कहिड़ा पार्ट्स आहिनि, उन्हनि में नंबर पहिरियों आहे ही शीशे जो हिकिड़ो ट्यूब आहे जंहिंखे असीं चवंदा ग्लास डिस्चार्ज ट्यूब, ऐं असां वटि पोइ उन में अंदरि रखियल हूंदियूं आहिनि 2 मेटल प्लेट्स, धातु जूं प्लेटूं रखियल हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हाई वोल्टेज जी बैटरी हूंदी आहे, ऐं उन हाई वोल्टेज जी बैटरीअ सां असां हिननि मेटल प्लेट्स खे ॻंढींदा आहियूं, त पोइ इन्हनि खे असां सॾींदा आहियूं इलेक्ट्रोड्स, बरकीरा। हिकिड़ो हूंदो आहे वाधू चार्ज वारो यानी एनोड, ही बरकीरो वाधू आहे, इन खे नालो ॾिबो आहे एनोड, ऐं ॿियो हीअ जेका मेटल प्लेट आहे इहा थी वई काटू चार्ज वारी, त हाणे हिनखे सिर्फ़ु मेटल प्लेट असां कोन सॾींदासीं, जीअं त इहो चार्ज हिकिड़ो ई शइ आहे, तंहिंजे करे काटू वारे चार्ज वारे बरकीरे खे असां चवंदा कैथोड। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो वैक्यूम पंप बि इन ग्लास डिस्चार्ज ट्यूब में लॻल हुयो, त इहे जेके 4 शयूं आहिनि मुख्य तौर ते ग्लास डिस्चार्ज ट्यूब, हाई वोल्टेज जी बैटरी, वैक्यूम पंप ऐं 2 इलेक्ट्रोड, इहे जेके 4 शयूं आहिनि उन्हनि खे मिलाए करे तजुर्बो कयो वियो, जिन में पोइ वरी इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे डिस्कवर थिया आहिनि। हिन वैक्यूम पंप जे ज़रिए हिन मां जेका बि अंदरि हवा मौजूदु आहे उहा ॿाहिरि कढी वई, ऐं हिते तमामु लो प्रेशर जेको आहे उहो पैदा कयो वियो, त जीअं हिते जेके अंदरूं ज़रड़ा पैदा थियनि था उन्हनि में हवा जो या कंहिं बि गैस जो को बि दख़ल न हुजे। डिस्कवरी ऑफ कैथोड रेज़, कैथोड रेज़ जी ईजाद जे थॉम्सन छा कयो, जो इन्हनि इलेक्ट्रोड्स खे हिन हाई वोल्टेज बैटरीअ सां ॻंढी, ऐं जेॾी महिल जो उन्हनि इलेक्ट्रोड्स खे करंट ॾिनो त हिकिड़ा श्वा जेके हुया उहे हिॾऊं कैथोड मां क्रॉस करे एनोड जे तरफ़ उनखे हलंदे नज़र आया। हुन इहो ऑब्ज़र्वेशन कयो त जेॾी महिल जो हाई वोल्टेज बैटरीअ जो असां इन ग्लास डिस्चार्ज ट्यूब खे करंट ॾियूं था, त हिकिड़ा रेज़ आहिनि जेकी कैथोड मां पैदा थियनि था ऐं एनोड जे तरफ़ वञनि था। हिननि शुआनि जो नालो कैथोड रेज़ बि इन जे ई करे रखियो वियो छो त इहे कैथोड खां पैदा थियनि पिया, कैथोड मां निकिरनि पिया ऐं एनोड जे तरफ़ उहे वञनि पिया, जितां उहे पैदा थियनि था उन ई जे करे उन्हनि जो नालो कैथोड रेज़ रखियो वियो। कैथोड रेज़ ते बाद में इलेक्ट्रॉननि जो नालो पियो। J.J. Thomson justified that these rays were deflected towards positive plate in electric and magnetic field. J.J. Thomson छा कयो, जो हिकिड़ी ॿी इन ग्लास डिस्चार्ज ट्यूब वारे एक्सपेरिमेंट ते हिन ॿी हिकिड़ी इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड रखी। इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड हिकिड़ो चकमकी मैदान थींदो आहे, उन में 2 तरफ़ थींदा आहिनि, हिकिड़े पासे खां वाधू वारो तरफ़ थींदो आहे ऐं ॿिए पासे खां उन में काटू वारो तरफ़ थींदो आहे। यानी ही चकमकी मैदान ईअं कमु कंदो त ही जेको वाधू वारो छेड़ो आहे उहो पंहिंजे मुख़ालिफ़ ज़रड़नि खे पाण ॾे छिकींदो, यानी काटू वारनि ज़रड़नि खे पाण ॾे छिकींदो, ऐं ही वारो जेको छेड़ो आहे मैग्नेटिक फील्ड जो काटूअ वारो, उहो छा कंदो, पंहिंजे मुख़ालिफ़ ज़रड़नि खे, यानी ही काटू आहे
त वाधू वारनि ज़रड़नि खे पाण ॾे छिकींदो। हिन जे थॉम्सन छा कयो जो इहा इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड हिन पंहिंजे तजुर्बे ते ऐं उन मां जेके कैथोड रेज़ निकिरनि पिया उन ते हिन इहा फील्ड अप्लाई कई। हाणे फील्ड अप्लाई करण खां पोइ छा थियो, दीज रेज़ possess negative charge. Due to this negative charge, particle was named as electron. हाणे इन जो इहा इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड रखी त इहे जेके शुआ हुया उहे हूअं सिधो पिया वञनि, पर हाणे उहे मुड़ी पिया वञनि हिन वाधूअ जे पासे ॾे। त जे थॉम्सन इहो जस्टिफाई कयो त इन्हनि शुआनि जे मथां काटूअ जी चार्ज आहे, इन जे करे इहे पंहिंजे मुखालिफ़ फील्ड जेका आहे वाधूअ वारी उन जे तरफ़ इहे मुड़ी वञनि था। इतां हिन इहो ॿुधायो त हिननि शुआनि जे मथां काटू जी चार्ज रखियल आहे ऐं उन्हनि खे पोइ इलेक्ट्रॉन जो नालो ॾिनो वियो। प्रॉपर्टीज़ ऑफ कैथोड रेज़। कैथोड जा जेके शुआ आहिनि उन्हनि जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि? नंबर पहिरियों, ट्रेवल इन स्ट्रेट लाइन फ्रॉम कैथोड टूवर्ड्स एनोड। इहे जेके कैथोड रेज़ हूंदा आहिनि उहे कैथोड खां निकिरी करे एनोड जे तरफ़ सिधी लीकुनि में सफ़र कंदा आहिनि। नंबर ॿियो, प्रोड्यूस शार्प शेडो ऑफ एन ओपेक ऑब्जेक्ट। जेको ओपेक ऑब्जेक्ट थींदा आहिनि जिन मां बिजली क्रॉस रोशनी जेका आहे उहा क्रॉस न करे सघे, गैर शफ़ाफ़ जेके जिस्म हूंदा आहिनि उहे जेकॾहिं असां हिननि शुआनि जे रस्ते में रखूं त उन्हनि जो उहे पाछो ठाहींदा आहिनि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हेॾां उहे कैथोड रेज़ अचनि था उन्हनि जे अॻियां जेकॾहिं असां हिकिड़ो चाक रखे छॾियूं उन मां रोशनी क्रॉस न कंदी, या तव्हां प्लास्टिक जी हिकिड़ी पेन जेका आहे गैर शफ़ाफ़ पेन जेका आहे उहा रखे छॾियो त उन पेन जो या उन चाक जो हिन पासे ॾांहुं पाछो ठहंदो। नंबर टियों, नेगेटिवली चार्ज्ड एंड बेंड टूवर्ड्स पॉजिटिव प्लेट। ही जेके कैथोड रेज़ आहिनि उन्हनि जे मथां काटूअ जी चार्ज आहे ऐं इहे वाधूअ वारी प्लेट ॾे मुड़ी वेंदा आहिनि, जेको आख़िर में जे थॉम्सन उन्हनि जे मथां इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड अप्लाई कई हुई त वाधूअ जे तरफ़ जेके मुड़ी वञनि पिया उन्हनि जी ॻाल्हि थियल आहे त कैथोड रेज़ जे मथां काटू जी चार्ज हूंदी आहे, इन्हीअ जे करे उहे वाधूअ वारे इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जी प्लेट ॾांहुं पाण मुड़ी पिया विया। नंबर 4, स्ट्राइक विथ ग्लास एंड अदर मटीरियल काज़ मटीरियल ग्लो। इहे जेके शुआ जॾहिं गिलास सां टकराइजनि पिया या अहिड़े कंहिं ॿिए मटीरियल सां टकराइजनि पिया जीअं फोटोग्राफिक प्लेट थींदी आहे त उनखे इहे ग्लो पिया कराइनि, उनखे इहे रोशन करे छॾनि पिया। नंबर 5, दी चार्ज E stands for charge. The charge upon mass ratio of cathode ray or electron is 1.7588 into 10 raised power 8 coulomb per gram. इलेक्ट्रॉन जो चार्ज अपॉन मास जेको रेशो आहे उहो आहे 1.7588 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 कोलम पर ग्राम। नंबर 6, they produce mechanical pressure indicating they possess kinetic energy. कैथोड रेज़ में हिकिड़ो मैकेनिकल प्रेशर हूंदो आहे ऐं इन मां इहो ज़ाहिर थिए थो त उन्हनि में काइनेटिक एनर्जी पिणु हूंदी आहे। मैकेनिकल प्रेशर यानी जेकॾहिं उन्हनि जे अॻियां हिकिड़ो हल्को पेडल रखियो वञे ऐं उन्हनि ते इहे कैथोड रेज़ जेकॾहिं उछलाइबा उन्हनि ते उन्हनि कैथोड रेज़ जी जेकॾहिं फायरिंग कबी त उहो जेको हल्को पेडल आहे उहो फिरणु लॻंदो, या जेका नंढी हल्की फिरणी हुजे त उहे उनखे फिराईंदा आहिनि। इन्हीअ मां इहो साबित थिए थो त कैथोड रेज़ जे अंदरि हरकी तवानाई पिणु हूंदी आहे जेका शयुनि खे हरकत ॾियारे सघे थी। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।